जज तहां असांजा भाग अल्लाह भला कया पंहिंजे प्यारे दोस्त की ज़ियारत नसीब फरमाई अथस। चओ न सुभान अल्लाह। हदीस शरीफ में अचे थो ज़ियारतुल औलिया कफ़ारतुज़ ज़ुनूब। अल्लाह वारनि जी ज़ियारत गुनाहनि जो कफ़ारो हूंदो आहे। वरी बि चओ सुभान अल्लाह। हींअर तहां असांजे इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। हींअर आउं गुज़ारिश कंदुसि मुअद्दिबाना हज़रत पीर रोशन ज़मीर हज़रत अल्लामा व मौलाना साहिबज़ादा मोहम्मद अल मारूफ मिठल साईं के शेर दिलबर के त अची तव्हां असांखे पंहिंजी मिठड़ी गुफ़्तार खां तव्हां असांखे मुस्तफ़ीज़ फरमाईंदा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी। तुझे साईं मुझे साईं, तुझे साईं मुझे साईं। एक दफा बियर दुरूद शरीफ मरहूम हमज़ो खान सोलंकी लाव क़बर थी करोड़े रहमत नाज़िल फरमाए। मुझे साहिबज़ादा अली नवाज़ वाले सिकंदर अली रोशन सोलंकी की तरफ़ां ये महफ़िल सजाई हुई आहे। हिकिड़ो दफ़ो फातिहा शरीफ पढ़ो मरहूम रूह खे इसाले सवाब कयो तंहिंखां बाद में अता कया। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद अल्लाहुम्मा बल्लिग हाज़िहिल आयात हाज़िल ख़वातीम अल्लाहुम्मा अग़फ़िरहु वरहमहु वआफ़िही वअफ़ु अन्हु वअक्रिम नुज़ुलहु ववस्सिअ वजअल क़ब्रहु रौदतम मिन रियादिल जन्नह। या अल्लाह मरहूम जे क़ब्र के जन्नत जो बागीचो बना। इन महफ़िल जो सवाब उनखे ईसाल कयूं था। उन जी दर्जात के बुलंद ऐं बाला फरमा। आमीन। उन जे साहिबज़ादनि के पाण में मोहब्बत अता फरमा। आमीन। खानवादे के सदाई खुशहाल ऐं खुशो खुरम रखजा। आमीन। असीं जेकी भी इन महफ़िल में शरीक थिया आहियूं असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे पूरो फरमा। आमीन। तो असांजो थी असांखे पंहिंजो बना। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन लिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु।
अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल अबरार लफ़ी नईम व इन्नल फुज्जार लफ़ी जहीम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, अल्लाह खां दुआ है रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। रब खां दुआ है दुनिया ऐं आख़िरत जे परेशानियुनि ऐं अंजायुनि खां पंहिंजे हिफ़्ज़ ऐं अमान में रखे। दुनिया में ईमान सां रहाए ऐं ईमान सां शल मौत अता फरमाए। मरहूम मग़फ़ूर हज़रत हमज़े अली सोलंकी जे ईसाल सवाब जे लाइ ये महफ़िल सजाई वई आहे। अल्लाह उनजी क़ब्र खे जन्नत जो बाग़ीचो बनाए। रब खां दुआ है त अल्लाह उनजी क़ब्र में दर्जात खे मज़ीद वधाए ऐं इज़ाफ़ो फरमाए। असां मां जेकी फ़ौत थी विया अल्लाह तन सभिनी जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमाए। खुश नसीब आहिनि उहे औलाद जेके वफ़ात खां बाद में पंहिंजे अबे अम्मा जे ईसाल जे लाइ अहिड़ियूं महफ़िलूं नूरानी सजाइनि था। हाजी सिकंदर अली ऐं उनजा ब्रादर जस लहणा जो पंहिंजे अबे अम्मा खे वरी बि यादि कंदा अचनि पिया। अल्लाह अल्लाह वॾी हयात ॾींदुसि इंशाअल्लाह। रब खां दुआ है त अल्लाह असां सभिनी जे मथां बि राज़ी थिए ऐं जंहिंजा वालिदैन वफ़ात करे विया अल्लाह उन्हनि जी बख़्शिश फरमाए। जंहिंजा वालिदैन हयात आहिनि अल्लाह खां दुआ है त रब शाल असांखे उन्हनि जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तों, रब जे पाक कलाम क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मझा जेका मुबारक आयत हिन फ़क़ीर तिलावत कई, उन्हनि ॿिनि आयतुनि में अल्लाह ताला ॿिनि गरोहनि जो ज़िक्र फरमायो आहे, ॿिनि टोलनि जो ज़िक्र फरमायो आहे। अल्लाह फरमायो त इन्नल अबरार लफ़ी नईम व इन्नल फुज्जार लफ़ी जहीम। बेशक अबरार क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जी नेमतुनि में हूंदा। हिकिड़ो गरोह अबरार जेके अल्लाह जा पसंदीदा बाना आहिनि, रब खे यादि करण वारा, अल्लाह जे नाले वठण वारा, रब जे यादगिरी करण वारा। रब उन्हनि खे अबरार जो नालो ॾिनो आहे। ध्यानु मुॾे हाले हेॾे होॾे ध्यानु आहे तव्हांजो। जेके दरवाज़े जे पासे में वेठा आहिनि, ध्यानु जेको अचे थो उनखे सलामी कंदा बीठा आहिनि। तव्हां हाणे थोरी देरि मुॾे ध्यानु ॾियो। तव्हां सभई सुञातल आहियूं पाण में अल्हम्दुलिल्लाह। ॻोठ जा आहियूं सभई सुञातल आहियूं अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह मोहबतूं सलामत रखंदो। फ़क़ीर आयो आहे त फ़क़ीर जूं ॻाल्हियूं कंदो। तव्हां फ़क़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधी वरी पोइ पंहिंजी कचहरियुनि में मसरूफ़ हुजिजो। रब तो फरमाए त इन्नल अबरार लफ़ी नईम। बेशक जेके अबरार हूंदा उहे अल्लाह जे नेमतुनि जे अंदरि हूंदा। व इन्नल फुज्जार लफ़ी जहीम। ऐं जेके फाजिर आहिनि, फासिक आहिनि, बदकिरदार आहिनि, हुकुम ॿुधी ऐं उनजी
ताबेदारी नथा कनि, अल्लाह जा अहकाम ॿुधी मुंहुं मोड़नि था, इन्हनि खे अल्लाह फाजिर सॼो आहे, फाजिर कोठियो आहे। रब थो फरमाए इन्हनि फाजिरनि खे जहन्नम जी खट में उछलायो वेंदो। इंसान जी पुट ज़िंदगी ॿिनि रस्तनि ते हलंदी आहे। हिकिड़ो रस्तो जेको रहमान ताईं पहुचाईंदो आहे, हिकिड़ी वाट जेका शैतान ॾे ऐं जहन्नम जी बाहि ॾे वठी वेंदी आहे। अल्लाह असांखे अकुल ॾिनो आहे, फ़हम ॾिनो आहे, इदराक ॾिनो आहे। रब फरमायो तव्हां जहिड़ा ॿ राहूं आहिनि, हाणे वणेव त शैतानी राह तां हली वञी जहन्नम जो ॿारण बणिजो, या वणेव त मुहम्मद मुस्तफ़ा करीम जे रस्ते ते हली ऐं मूं अल्लाह जी रहमतुनि हेठां अची वञो। हाणे हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे कराची वञिणो आहे, कार ते, टैक्सी ते, बस ते, वेन ते चढ़े, साईं मुंहिंजा सुपर हाईवे लॻो पियो आहे, हाईवे नेशनल हाईवे तां सिधो वञी कराची पहुचंदो। पर ॿियो माण्हू चवे त बाबा मां पंध थो वञा, पंध सेवण खां, जबलनि मां, बलोचिस्तान मां हितां फिरंदो पंध वञे, तव्हां हुनखे बेवकूफ़ चवंदो या अकुलमंद चवंदो? हिकिड़ो रस्तो आहे, राह आहे, आसान राह आहे जेका तोखे आसानी सां कराची ताईं पहुचाईंदी, ऐं तूं जबलनि में, पहाड़नि में साईं मुंहिंजा पहिरें पंध पंहिंजो पाण खे नुक़सान में छाला थो विझी। इहो रस्तो मंज़िल ते न पहुचाईंदो, मौत जे वर चाढ़ींदो। अल्लाह जो फरमाए मां अल्लाह जी राह तव्हां जे लाइ आसान खुलियल आहे, जेको उन राह ते ईंदो रब जो फरमाए तंहिंखे मां पंहिंजी रहमतुनि जे हेठां रहाईंदुसि। क़द अफ़लह मन तज़क्का, तहक़ीक़ कामयाब थी विया उहे माण्हू जन पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कयो, पंहिंजो पाण खे सुधारण जी कोशिश कई, पंहिंजो पाण खे सिधे वाट ते हलाइण जे लाइ मजबूर कयो। क़द अफ़लह, क़ुरान तो फरमाए तहक़ीक़ इहे माना कामयाब आहिनि। अब ॻाल्हि मुंहिंजी सम्झो था हले कोन था सम्झो? माण्हू चवे थो त पैसो कमाईंदासीं त कामयाब थींदासीं, जंहिं वटि भली गाॾी हुजे सो असां वटि आहे त साईं मुंहिंजा हिनखे दुनिया में वॾी इज़त मिली आहे, को ज़मींदार आहे, को उहिदेदार आहे, जेॾो वॾो उहिदेदार आहे, अच्छा कपिड़ा पायूं, चवंदासीं असां वॾा इज़त वारा, मान वारा, दुनिया में कामयाब आहियूं। पर क़ुरान तो फरमाए दुनिया जी वक़्त, दुनिया जी हैसियत अल्लाह वटि मच्छर जे खंभ जेतिरी बि न आहे। दुनिया जी औकात मच्छर जे खंभ खां वधीक अल्लाह वटि न आहे। जेकॾहिं मच्छर जे खंभ जेतिरी औकात अल्लाह तो फरमाए दुनिया जी मूं वटि हुजे हा त मां ज़मींदारनि खे, काफ़रनि खे इहा ज़रे बराबर न ॾियां हा, साब मुस्लमाननि खे ॾियां हा। मूं अल्लाह वटि दुनिया जी हैसियत न आहे, मूं अल्लाह वटि दीनदारी जी, तक़वा जी, परहेज़गारी जी ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत जी ताबेदारी जी हैसियत आहे। जेको महबूब जो बणिजी वञे, जेको लॼपाल नबीअ जे रस्ते ते हले, जेको महबूब मुस्तफ़ा करीम जो बणिजी वञे, क़ुरान तो फरमाए तहक़ीक़ इहे ई बाना दुनिया आख़िरत में कामयाब आहे। ज़िंदगी असांजी मुख़्तसर आहे, सदाईं रहण जे लाइ न आहियूं आया असांखे, सम्झो था? सदाईं रहण जे लाइ हिते कोन आहे आयो। तव्हांजे ॻोठ में ई तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त असांजा वॾा विया वञी क़बर भेड़ा थिया, हिकिड़े ॾिहाड़े असांखे बि हलणो आहे। ये स्कूल, घर, गलियूं, ॻोठ साॻिया आहिनि। को ॾिहाड़ो हूंदो त हाजी सिकंदर अली जा वालिद साहब हिन घरनि में, ॻोठनि में वेठल हूंदा पंहिंजे बचनि ॿारनि सां गॾु। पर अॼु हे ॾिहाड़ो आयो आहे जो मैदान साॻिया आहिनि पर तंहिंजे ईसाले सवाब जूं महफ़िलूं सजायल आहिनि। हिकिड़े ॾिहाड़े असां पंहिंजी क़बर जा महिमान थींदासीं। कहिड़ी ख़बर त असांखे को ख़त्मे ॾियण वारो बि हूंदो अलाए न हूंदो? कहिड़ी ख़बर त असांजे ईसाले सवाब जे लाइ असांजो नेक साले औलाद बि हूंदो अलाए न हूंदो? अलाए असांखे को यादि करण वारो हूंदो अलाए न हूंदो? मिठा, क़बर में हर कंहिंखे वञिणो आहे। भलो मोमिन मुस्लमान उहो आहे जंहिंजी हयाती पंहिंजे रब खे यादि कंदे गुज़रंदी आहे। जे दुनिया में रहणो हुजे हा
त सदाई मुंहिंजा लजपाल नबी हिते रहनि हा। जे दुनिया में रहणो हुजे हा त वक़्त जा वली गौस कुतुब कलंदर औताद अबदाल हिते रहनि हा। पर जे इहे नबी बि हलिया विया, रसूल जे रस्ते ते हलिया विया, त उन रस्ते ते असांखे बि हलणो आहे। उहे पंहिंजो वारो वॼाए विया, उहे पंहिंजो वक़्तु मुकमल करे विया, रब खे यादि कंदे, अल्लाह जो नालो वठंदे, वलीअ सॻोरा हलिया विया। असांखे टस ॾेई विया त असां वञूं पिया, तव्हांखे बि अचिणो आहे। पोइ रब वटि जे मारूफ़ ऐं मक़बूल बणिजणो आहे त असांजे राह ते हलो त अल्लाह जा महबूब बाना बणिजी वेंदो। समझो था ले कोन था समझो? है वियड़ा से तोड़ निभाए अल्लाह जस मारूअड़न खे आहे। है वियड़ा से तोड़ निभाए अल्लाह जस जोगियड़न खे आहे। ओ जस मारूअड़न खे आहे अल्लाह जस जोगियड़न खे आहे। वियड़ा से तोड़ निभाए अल्लाह जस मारूअड़न खे आहे। ओसे जसु तावनी मुमल माणे दिलरी तनी खे ॾाढो थी ताणे। हो त उहे ॾिसां हे कर हाणे, हो त ॾिसां उहे हे कर हाणे। ओ ढेर मिटीअ जा ड्राहे अल्लाह जस मारूअड़न खे आहे। है वियड़ा से तोड़ निभाए अल्लाह जस जोगियड़न खे आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाह जो कुरान तो फरमाए त क़द अफ़लह मन तज़क्का। तहकीक जे पंहिंजे नफ्स जो तज़कियो कयो, जे पंहिंजो पाण खे सुधारण जी कोशिश कई। अल्लाह जो कुरान तो फरमाए मां अल्लाह तहकीक खे कामयाब करे छॾियो आहे। उहे कामयाब जिन खे अल्लाह फरमायो त जिन पंहिंजे नफ्स जो तज़कियो कयो आहे। इन मां मुराद छा आहे? इन जी अॻी आयत में अल्लाह फरमायो वज़कर अस्म रब्बिही फसल्ला। उहे कामयाब बाना उहे आहिनि जेके अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि ऐं 5 वक़्त निमाज़ पढ़ंदा आहिनि। जंहिंजी लऊ मस्जिद सां आहे, जंहिंजो नालो जंहिंजी ज़ुबान ते रब जो ज़िक्र आहे, जंहिंजे दिल में अल्लाह जी याद आहे, जंहिंजो सुबुह शाम पंहिंजे मालिक रब खे यादि कंदो गुज़रंदो आहे। जेके बाना सुबुह शाम पंहिंजे मालिक खे परचाईंदे गुज़ारींदा आहिनि, जंहिंजी हयाती अल्लाह खे यादि कंदे गुज़रंदी आहे। अल्लाह जो कुरान तो फरमाए इहे बाना जेके मूंखे यादि कंदा आहिनि, मुंहिंजो नालो वठंदा आहिनि, अना जलीसुम मन ज़करनी। जॾहिं मुंहिंजो नालो वठंदा आहिनि त मां अल्लाह वरी उन्हनि जो मजलिसी उन्हनि सां गॾु वेहण वारो बणिजी वेंदो आहियां। हेॾे ध्यान ॾियो मुंहिंजे हबीबन करीमन फरमायो जॾहिं बानो अल्लाह खे यादि कंदो आहे, को वॾेरे सां गॾु वेहण में ख़ुशि थींदो आहे, को अमीर सां गॾु वेहण में ख़ुशि थींदो आहे। जहान खे ॿुधाईंदासीं अबा फलाणे वॾेरे मूंखे पंहिंजे घर में विहारियो, फलाणे ख़ान मूंखे पंहिंजे पासे में विहारियो, फलाणे मुशीर सां वज़ीर सां गॾिजी वेठुसि। पर हबीबन करीमन फरमायो ख़ुशि नसीब आहे उहो बानो जेको अल्लाह खे यादि कंदो आहे, रब जो नालो वठंदो आहे। रब तो फरमाए मां अल्लाह वरी उन सां गॾिजी अची वेंदो आहियां। अल्लाह तॾे खे नाहे ॾिसंदो, रब तुंहिंजी गुरबत खे नाहे ॾिसंदो, अल्लाह तुंहिंजे
अमीरी या फकीरी के नाए ॾिसंदो इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम वला इला अजसामिकुम अल्लाह तव्हांजो सूरतूं नाहे ॾिसंदो तव्हांजे जिस्मनि ॾे नाहे ॾिसंदो त केॾो हसीना अमीर आहे भला कपिड़ा पहिरियल अथसि हसीन महजबी आहे हबीबन फरमायो त रब तव्हांजो सूरतूं जिस्म नाहे ॾिसंदो वलाकिन यंज़ुरु इला कुलूबिकुम अल्लाह त तव्हांजे दिलनि ॾे ॾिसंदो आहे जंहिंजी दिलि में अल्लाह जी यादि हूंदी आहे रब तो फरमाए मां अल्लाह बि उन बाने सां गॾिजी अची वेहंदो आहियां वरी जो सुभान अल्लाह हैदर इकरार मौला अली शेर खुदा फातिह खैबर नबी जो बिरादर असदुल्लाह अल गालिब मुर्शिदन जो मुर्शिद आलिमन जो उस्ताद फकीहन का वडो फकीह हैदर इकरार मौला अली तो फरमाए मुखे जन्नत में वञण खां वधीक मस्जिद में वेहण खां खुशी मिलंदी आहे मस्जिद में अची वेहा त मुंहिंजे रूह खे सुकून मिलंदो आहे मूंखे जन्नत जी एॾी तलब नाहे जन्नत में वञण जी एॾी ख्वाहिश नाहे हालांकि मूंखे ख्वाहिश आहे त मां मस्जिद में वेठो हुजां माण्हुनि चयो त क़िबला अल्लाह जन्नत जी एॾी तारीफ़ कई आहे एॾो जन्नत खे वाखाणियो आहे एॾियूं जन्नत जूं तारीफ़ूं फरमायूं अथई हज़रत हैदर इकरार फरमायो त जन्नत में वञण जी ख्वाहिश इन जे करे नाहे जो जन्नत में वेंदुसि मुंहिंजो नफ़्स राज़ी थींदो मां ख़ुशि थींदुसि पर जॾहिं मस्जिद में ईंदो आहियां त मां ॾिसंदो आहियां त मुंहिंजो अल्लाह मूं अली ते राज़ी थियो आहे ख़ुशि थियो आहे न चयो सुभान अल्लाह हवाए मौला अली जी ॻाल्हि खे ॿुधायां थो हैदर इकरार जी ॻाल्हि जो फरमाया हैदर इकरार फरमायो त मूंखे मस्जिद में वेहण में ख़ुशी मिलंदी आहे छो जो जॾहिं मस्जिद में कदम रखंदो आहियां त मस्जिद में मुंहिंजो अल्लाह राज़ी थींदो आहे दिल मस्जिद सां हुई दिल अल्लाह सां हुई दिल मालिक सां हुई त अली जी इब्तिदा बि मस्जिद मां त ज़िंदगी जी इंतहा बि मस्जिद मंझि थी हुई छो त यारी अल्लाह सां हुई रब जे नाले सां हुई रब जे ज़िक्र सां हुई रब जी बंदगी सां हुई असां गुनहगारनि खे ॾस ॾेई विया त दुनिया वारो जे हयाती गुज़ारणी आहे त इन हाल में गुजारो जो तव्हांजो सुबुह शाम पंहिंजे मालिक रब खे यादि कंदे गुज़री वञे समझो था कि दुकानदार समझो था कंदो रह तूं सदा अल्लाह 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 कंदो रह तूं सदा अल्लाह 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 इन तरह साणसी मोठरी तो पवे कर जिक्र ज़ौक़ मां सुहिणे सत्तार जो नफ़्स शैतान इन सामरी तो पवे ओ सब इबादत खां बेहतर आ ज़िक्र खुदा आडिनो दसो असांखे मिठे मुस्तफ़ा फ़ज़कुरूनी चयो पाण रब पाक फ़ज़कुरूनी चयो पाण रब पाक भाग वयल बि इन सांवरी थो पवे समझो था मुमिनून बी जगह ते कुरान मजीद में अल्लाह फरमायो त तहकीक मोमिन कामयाब थी विया कामरान थी विया अल्लाह तो फरमाए दौलत गॾु करण सां कामयाबी न मिलंदी आहे ज़मीनूं जोड़ण सां कामयाबी न मिलंदी आहे दुनिया में उहिदो हासिल करण सां कामयाबी न मिलंदी आहे इज़त चाहो छा त इज़त ॾियण वारो रब आहे दुनिया में उरूज ॾियण वारो अल्लाह हुआ व तुइज़्ज़ु मन तशा
वतुज़िल्लु मन तशा। इज्जत रब जे हथ में आ, जंहिंखे चाहे इज्जत वारो बनाए, जंहिंखे चाहे ज़लील बनाए। मुंहिंजो मालिक कादिर मुतलक आ, मुंहिंजो अल्लाह जंहिंजे हथ में जहाननि जी बादशाही आ, कुदरत आ। इज्जतूं रब ॾींदो आ, जंहिंजो चेहरो अल्लाह ॾे आ, जंहिंजो मुंहुं रब ॾे आ। अल्लाह थो फरमाए तो मुंडे मुंह कयो आ, जहान जा चेहरा वरी मां अल्लाह तो ॾे करे छॾी। समझो था कि न कोन था? जॾहिं अल्लाह खां मुंहुं मोड़ींदे त जहान तोखां मुंहुं मोड़े वेंदो, जग तोखां मुंहुं मोड़े वेंदो, तुंहिंजी ज़रूरत न आहे। पर हिकु न रुसे हो त घोरी बाज ॿियनि था। सुभान अल्लाह। बेशक हिकु रब यादि हुजे, हिकु अल्लाह यादि हुजे। ॻाल्हि मुंहिंजी सम्झो था हले कोन था सम्झो? जेको माण्हू अल्लाह जो बणिजी वञे, ही हक़ीक़त थो ॿुधायां तव्हांखे मिठा, हे तव्हांखे सची ॻाल्हि थो ॿुधायां। लतीफ़ साईं फरमायो न त सर में पखी हिकिड़ो ॿेली मथसि मारी लख, पर जो रब जी अथसि रख त सर में घुमे सर। बेशक लख मारी तुंहिंजे मथां अचनि नुक़सान पहुचाइण जे लाइ, पर जे हिकु रब तो ते राज़ी आहे त लख जहान जा माण्हू तुंहिंजे वार खे बि विंगो कोन करे। हा यार हा। बेशक वॾा साईं बेशक। समझो था कि न कोन था सम्झो? हज़रत सैयदना पीराने पीर दस्तगीर, महबूब सुभानी, गौस समदानी, शहबाज इला मकानी, सैयदना अब्दुल कादिर जीलानी, हसनी हुसैनी रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा। 400 मौलविन कुफ्र जी फतवा है साईं जी मथे। चंद बगदाद मां पीर साहब खे कढूं, गौसल आज़म खे बगदाद शहर मां कढूं, मौलविन जी रोज़ी ते लत अची वई न। नचे हो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुल्लो कदे फकीर न ठही। साईं दस्तगीर सोने जो उरूज जो ठही, अल्लाह ताला इज्जत जो ॾिनी। 400 मौलवी गजी कुफ्र जी फतवा है तो साईं मुसलमान ही ना है। पर निहार त कंहिं उन मौलवी खे कोन थो सुञाणे, जॾहिं सुञाण आहे त दस्तगीर पीराने पीर जी। पंहिंजे मालिक खे यादि कयो। मुंहिंजो अल्लाह उहो रब आहे जो यूनुस अलैहिस्सलाम खे मच्छीअ जे पेट में हयाती ॾिनी। मुंहिंजो अल्लाह एॾो कादिर आहे जो इब्राहिम अलैहिस्सलाम खे आराह में बि गुलो गुलज़ार करे ॾिनई। मुंहिंजो मौला उहो कादिर मुतलक आहे जो 40 दुश्मननि जे नरगे में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे इज़त सां ॿाहिरि कढी रवानो कई। वो अल्लाह जी कुदरत माज़अल्लाह ख़त्म नाहे थी, रब जी ताकत माज़अल्लाह हींअर ख़त्म नाहे थी वई। रब जी ताकत अॼु बि मौजूद आहे, अॼु बि अल्लाह ताला जी कुवत आहे। हाउ जेको घुरण वारो हुजे, हाउ को जे सॾण वारो हुजे, हाउ को जे विख वधाइण वारो हुजे। हबीब करीम फरमायो, सही बुखारी शरीफ जी हदीस आहे, मुंहिंजे लॼपाल नबी फरमायो, जॾहिं को माण्हू हिकिड़ी विख अल्लाह ॾे खणंदो आहे, रब उन जी रहमत उन ॾे बोड़ी ईंदी आहे। जेको माण्हू हिकिड़ो इंच अल्लाह ॾे वेझो थियो, रब जी रहमत उन ॾे गज़ वेझो थींदी आहे। जेको माण्हू जेतिरो कोशिश कंदो आहे, अल्लाह उन जो ओॾो क़रीब ईंदो आहे। जेको रब खां दूर थी वञे, परे थी वञे, वरी बि रब सॾींदो आहे। बाना छाला गुनाहनि में पियो आहे, छाला ख़ताउनि में पियो आहे, छाला बदकिरदारी में पियो आहे। हिकु दफ़ो मूं अल्लाह ॾे हली आ, अहिड़ो अम्मा प्यार न ॾींदई, अहिड़ो अब्बो चाहत मोहब्बत न ॾींदई, जहिड़ो मां अल्लाह पंहिंजे ॿारनि खे मोहब्बत चाह ॾींदो आहियां। सुभान अल्लाह। समझो था यार? हिकिड़ो हुजे दोस्त हुजे, दिल घुरियो पगदार यार हुजे, तुंहिंजो पग मट यार हुजे, उनजी हिकिड़ो दफ़ो बेफ़रमानी कंदे त कावड़जी पवंदी, एहसान जताईंदी त मूं तोखे हे एहसान कयो, तोसां हे थोरो कयो। पर रब थो फरमाए, भला जे 1000 गुनाह करे अचे, 1000 ख़ताऊं करे अचे, 1000 बदकिरदारी
गुनाहगारी वारा कम करे अची पर हिकिड़ो दफ़ो मूं अल्लाह खां माफ़ी वठी मां अल्लाह ऐब न ॾिसंदो तेरे लहज़े तुंहिंजा समूरा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो